रानीपुर के पीरन की हवेली में तशद्दुद सबब हयाती विञाईंदड़ मासूम नींगरी फातिमा फर्लो के खून से इंसाफ़ लाइ सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी है। कराची में साफ़िनी तंज़ीम के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। फातिमा फर्लो के खून से इंसाफ़ लाइ कराची प्रेस क्लब आॾो धरणे में वॾे अंग में सहाफ़िन, वकीलन, सिविल सोसाइटी के नुमाइंदनि ऐं क़ौम परस्त अॻवाननि शिरकत कई। एहतजाज की अॻवानी कंदड़नि जो चवणो त मासूम फातिमा के क़त्ल करे संदसि मढ़ दफ़नाए 5 ॾींहंनि ताईं मामले के लिकाइण की कोशिश कई वई। उन्होंने चयो त जदीद दौर में भी सिंध अंदर पीरन के हवेलिन में अज भी फातिमा जड़ियों सवे नींगरियों जुल्म जो शिकार आहिनि। फातिमा के क़त्ल खां पोइ सिंध जो शऊर सुजाग थी चुको है। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फातिमा फर्लो के क़त्ल वारे वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि के कानून जी कटहड़ में आणे इंसाफ़ की फराहमी के यकीनी बनायो वञे। सिंध में जो इन वक्त यो जुल्म लगो पयो आ, सरदारी, कबायली ऐं भोतारी निज़ाम जंहिंमें कामोरा भी शामिल आहिनि, इन खां सिंध जेकॾहिं निजात न वठंदी ऐं सिंध जो माण्हू इन्हनि जे हथां यरगमाल बणियल हूंदो त फातिमा मासूम ॿार जेको हिन वक़्तु इन्हनि शहीद कयो आहे, उन सां लॼ लुट कई आहे, अहिड़ा वाक़िया ख़तमु न थींदा। हिन वक़्तु अची वियो आहे त असां सिंध खे इन्हनि जे असर मां कढूं। न कढंदासीं त असां 21वीं सदी में भी इन्हनि जा हमेशह महकूम ऐं ग़ुलाम रहंदासीं। हाणे सिंध जी हालत त पहिरियां ॾिसो त हिकु घड़ी एॾी गुरबत आहे जो 10 सालनि जी न्याणी खे 3000 रुपयनि जे एवज़ माण्हू ग़ुलाम था रखनि कंहिंजे घरनि में। वरी हू उन्हनि जो एॾो फ़ाइदो था वठनि जो उन्हनि खे सां जिनसी जिस्मानी तशद्दुद था कनि। हाणे जेको ज़ाहिर थियो आहे इहो खून, उन ते ख़ामोश न आहे वेहणो। जेसि ताईं उनखे इंसाफ़ न मिलंदो तेसि ताईं पंहिंजे आवाज़ खे माठो न आहे करणो। असां सभु सिंधी पंहिंजी भेण सां पंहिंजी फातिमा सां गॾु आहियूं। छाजे करे ही सभु इन करे धमकियूं था ॾियनि त हिननि खे हाणे ख़बर आहे त सभु तव्हांजा इहे मुरीद न आहिनि। हिननि जूं हींअर हवेलियूं, ही दीवारूं, ही सभु हिननि जा कोट असां पट कंदासीं। हींअर सिंध हिननि जी का ग़ुलाम कोन्हे जेके ही सम्झनि था त ही सभु पुरड़ा आहिनि या पुरड़ियूं आहिनि। तव्हां ईअं थी ॻाल्हाईंदी त हिन जी जेका वॾेरी असां सभु हींअर पंहिंजी भेण सां गॾु आहियूं। पूरी सिंध थी चुकी आहे। हिकिड़ो ॾुख आहे जेको हाणे ॾुख जेको आहे ट्रांसलेट पियो करे, हिकिड़ो रुख पियो वठे, नई धारा पियो वठे ऐं सिंध जे अंदरि जेका आहे तिहाईनि खां पोइ हिकिड़ी वॾी सोच ऐं तब्दीली आई आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो पियो अचे, दुनिया लाइ काॾे जो काॾे पई वञे। असांखे हिकिड़ी नई सिंध लिखणी आहे, नई सिंध रीराइट करणी आहे। सिंध जे अंदरि जेको सिस्टम रखियो वेठा आहियो पीरनि वॾनि वारो ऐं सिंध जे अंदरि बंदि कयो वेठा आहियो ऐं स्टेटस को मेंटेन पिया कयो, इनखे असां भञंदासीं। कंहिं बि सूरत में इन्हनि ज़ालिम पीरनि सां कंप्रोमाइज़ न कंदी। जेकॾहिं इन्हनि सां कंप्रोमाइज़ करण जी कोशिशि कई वई ऐं जेकॾहिं दबाव विधो वियो त पोइ असां उनजे ॻोठ जे भरिसां कोटड़ी कबीर ते ताहयात क़ौमी शाहरा बिला कंदासीं जेसि ताईं इन्हनि ज़ालिमनि खे सज़ा न ईंदी। फातिमा फर्लो सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि ज़ालिमनि खे अंजाम ताईं पहुचाए वञे, जेके जवाबदार आहिनि उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे ऐं जेसि ताईं उनखे इंसाफ़ न मिलंदो तेसि ताईं असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। असांखे उमेद आहे त फातिमा जे वारसनि सां इंसाफ़ थींदो। असद शाह खे ऐं हिना शाह खे जेसि ताईं जेल में न मोकिलींदासीं तेसि ताईं असां सुख सां न वेंदासीं। ईअं असां रोडनि रस्तनि ते हूंदासीं। फातिमा फर्लो सिंध जी न्याणी, उन सां जेको नाहक थियो आहे, जेको पीरनि जी हवेली में उन सां कलूर थियो आहे, उनजे ख़िलाफ़ सिंध जो शऊर सुजाग थी चुको आहे। सिंध धरती ट्रामो थी वई आहे न्याणियुनि जे लाइ। ग़रीबनि जूं न्याणियूं या अगवा करे उन्हनि सां तशद्दुद करे उन्हनि खे मारियो वञे थो। इहो कल्चर सिंध जो न रहियो आहे। हाणे सिंध खे इन मां आजपे जी ज़रूरत आहे। असां सिंध खे निजात ॾियारे रहंदासीं। न्याणीअ खे मारियो वियो, उहा बेवसी, उहा कुझु न करे सघी, पर हुनजे मरण खां पोइ हवेलियुनि में ॾार पइजी विया आहिनि। हज़ारनि जे तादाद में फातिमा जहिड़ियूं मासूम नंढड़ियूं कैदियाणियूं उहे आज़ादु थियूं आहिनि ऐं फातिमा जो खून सिंध में हिकिड़े इनकलाब जो पेशकीमो आहे, हिकिड़े इनकलाब जो आगाज़ आहे। 40 पीरनि उन्हनि वटि कुझु बि न आहे। साईं जीएम सैयद अॼु खां 50-60 साल अॻु में चई वियो त इन्हनि वटि करामत न आहे। इहे कारोबारी आहिनि, इहे धंधोड़ी आहिनि जेके पीर व्हील चेयर ते हलनि था, उन्हनि खे पाण हलण जी ताक़त न आहे। असांजा माण्हू उन्हनि ते वञनि था त बाबा असांखे दुआ कयो त असां हलूं। त हिन शऊर खे हाणे जाॻणो पवंदो। हाणे इहा जालत मां निकिरणी पवंदी। उन्हनि पीरनि जे ख़िलाफ़ हाणे कुदरत फ़ैसिलो ॾिनो आहे। हीउ सभु शऊर कुदरत तरफ़ां गॾु थियो आहे। फातिमा वारो जेको केस यूनाइटेड स्टेट में वञी पहुतो आहे, एप्लीकेशन उते मूव थी आहे ऐं हिन जो असां इंशाअल्लाह हक़ वठी रहंदासीं ऐं इन हिना शाह खे, असद शाह खे, जेके बि अंदरि हिन में हवेली में मौजूदु आहिनि, इन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। असां इहो मुतालबा था कयूं त फातिमा जे क़ातिलनि खे फांसी जी सज़ा ॾिनी वञे। उहा जेका पीरनी आहे, जंहिं तशद्दुद करे मासूम नंढड़ी जी जान वरिती आहे, त उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे
आहे उनखे बि फांसी जी सज़ा ॾिनी वञे। डिजो न कंहिं शेख पीर खां, डिजो न कंहिं मुला मियां फ़क़ीर शेख पीर खां, डिजो न चहक चीर खां, डिजो न तोप तीर खां, उथो त जंग जो टियूं हराम खोर शूम सां, वॾो को इनक़िलाब अचे वॾी कंहिं धाम धूम सां।